ज़रीना आप किथां पियो वञो? करीबो घोड़नि जी हिन दुनिया खां तमामु घणो परे। हाणे त हिन दुनिया ऐं हिते माण्हुनि खे ॾिसी करे ॼण त मूंखे नांग थो लॻे। मूंखे गुलबानी जी अखियुनि जा घोड़ा तलवार जी धार वांगुरु था कटनि। जेकॾहिं मां खिलण थो चाहियां त गुलबानो जा घोड़ा मुंहिंजी अखियुनि में तरी था। अॻे ॿुधंदा हुआसीं त जंगल जी वीराननि में जानवर रहंदा आहिनि। करीमो हाणे हिते इंसान न पर दरिंदा दरिंदा। तू हिते बीठी आई? हल हल कपड़ा धो। अम्मा मां छो हिते का दावत खाइण आई छा? हल ऐं हा कपड़ा धोई पोइ पानी भरण में वञ जाए। हल छा तू इहो सच थो चईं फ़कीर मोहम्मद त मुरीद खे बालाच मारायो आहे? हाँ सरदार साईं, माण्हुनि उन्हनि खे फायरिंग कंदे ॾिठो आहे। इहो असां सां ज़ुल्म थियो आहे। इहो ज़ुल्म कयो आहे बालाच। उनखे हिन जो अज़ालो करणो पवंदो। तूं फिक्र न कर फ़कीर मोहम्मद, मां उनखे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो सॼी ज़िंदगी यादि कंदो। पर सरदार साईं, मुंहिंजी न्याणीअ कहिड़ो ॾोह कयो जो हुन जूं ख़ुशियूं हुन खां खसियूं आहिनि? बसि साईं, मां मिसकीन माण्हू आहियां, छा थो करे सघां? हाणे त मूं में सहप बि कान्हे। हाणे त हवा जो धूणो बि बर्दाश्त थो करे सघां। ऐं मूंसां ज़ुल्म थियो आहे, हिन जो इंसाफ़ कयो। मां सम्झां थो फ़कीर मोहम्मद उन जे ॾुख खे। फालतुनि उन्हनि सां ज़ुल्म ऐं बालाच उन सां नाइंसाफ़ी कई आहे ऐं मां हुनखे इंसाफ़ ॾियारींदुसि। तूं ॾिसजां फ़कीर मोहम्मद, जेकॾहिं मूंखे मुंहिंजी हयाती साथ ॾिनो त सॼो राज ऐं बिरादरी ॾिसंदो ई ॿुधंदो। जेको बि कंहिंसां नाइंसाफ़ी कंदो त उनखे उनजी सज़ा भोगणी पवंदी। पोइ हुन जाइ ते मुंहिंजो सॻो पुटु छो न हुजे, न रुॻो तोसां या तुंहिंजी धीउ सां, पर हुन सॼे कोहिस्तान सां बेइंसाफ़ी कई आहे। अज मां तोखे पंहिंजी दिल जी डोर सां ॿधण लाइ तैयार थी आहियां। मां चवां थी छॾ मूंखे। शेर बहादुर जंहिंजो हथ पकड़ींदो आहे एतिरो आसानी सां न छॾींदो आहे। ऐं थात में ज़िंदगी मां तेरे उसे इल्म मना छॾ मूंखे। न, मूंसां गॾिजी हल, मूंखे मजबूर न कर। अच्छा Gurbano, ya, yüzüm, jet çıkana. Ya, yüzüm.
करीमो मुंहिंजे करे तूं हुन ज़ालिम सां विड़ी पियो। गुलबानो जेकॾहिं अॼु मां ईअं न कयां हा त तुंहिंजी इज़त खाक में मिली वञे हा। मां तुंहिंजी छाती लॻां कुझु बि न, पर मुंहिंजे लाइ तूं रहमत जो फ़रिश्तो बणिजी आयो आहीं। ॿुधाए मूंखे छो बचाई? ख़ामोश थी वियो आहीं छो? मां त तुंहिंजो आवाज़ ॾुखनि में छो ॿुॾी वियो आहे? मां तोखे ॾुखनि में सड़ंदे नथे ॾिसी सघियसि, उन करे अॼु तुंहिंजी इज़त खे बचाए तो ते थींदड़ ज़ुल्मनि जो अज़ालो कयो अथमि। भेण, जीअं शरबानो मुंहिंजी भेण आहे तीअं तूं बि मुंहिंजी भेण आहीं। मुंहिंजो त सभु कुझु तबाह थी वई आहे। ना मां हिन दुनिया जी रही आहियां ना हुन दुनिया जी। मां कोशिश कंदसि, अॼु खां पोइ तुंहिंजी अखियुनि में ॻोड़ा कोन ईंदा। हल था हलो। जंहिं ॻाल्हि जो डपु हो उहो ई थियो। बालाज मुरीद खे क़तल करे छॾियो आहे। अहिड़ो कंधार मुड़ुस मुरीद उनजो सिर खई। जानिब हाणे इन बालाज जीअरे रहण जो को बि हक़ न आहे, को बि हक़ न आहे हिन कोहिस्तान में जीअरे रहण जो हक़। जमाल तकड़ खां कम न वठो। इन में गुलज़रीन ऐं गुलबानो ते बि छा न पइजी सघे, छो जो गुलज़रीन तुंहिंजो भाउ आहे ऐं गुलबानो खे तो चाची नेमत वटि साम तो रखियो आहे। जानिब जेकॾहिं गुलबानो ऐं गुलज़रीन जो ख्यालु रखणो आहे त पोइ मुंहिंजा यार हानीअ जो बि ख्यालु रखणो आहे। उहा बि असांजी राज जी आहे, पंहिंजी आहे। उन मासूम हानीअ जूं अखियूं असां ॾांहुं तकींदियूं हूंदियूं। उन जूं उमेदियूं, उन जूं आसूं असां में आहिनि। असां खां सवाइ उन जो केरु आहे? केरु रहंदो उन जी परखोर? केरु रखंदो उन जो ख्यालु? हिकु अल्लाह मथे ज़मीन ते असां उन जा रखवाला। उन जी उम्मीद असां में आहे। जानिब मुरीद जो खून रायगान थियण न ॾींदुसि। पलांत कंदुसि मुरीद जो बालाज खां। बालाज जो सिर मां खणंदुसि, मां सिर खणंदुसि। पुॼाईंदोमांसि हुन जहान। बस तू हिकु जमाल खाना तो पोइ सभु खां पहिरीं हानी ई चाचे फ़कीर खे तोखे कंहिं महफ़ूज़ हालत ते रखणु खपे। हिकु बालाज त हुनखे नुक़सान बि ॾेई सघे। जानिब हाणे बालाज कुझु बि न कंदो, छो त मूं पंहिंजा जोधा जवान फ़कीर जे घर जे ॿाहिरां पहरे ते बीहारे छॾिया आहिनि। जेकॾहिं बालाज ग़लती बि कई न ऐं उन तरफ़ रुख रखियो, बस तू हिकु रखंदुसि मुंहिंजा जोधा जवान। सिर जेतिरा दाड़ा थी वेंदो, परूर थी वेंदो इहो बालाज। जमाल खाना पहिरीं महिरबानी कर गुलबानो जो मसलो हिकिड़े पासे पोइ तूं अॻिते कदम खणंदो। बाक़ी ॿिनि चइनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ इहो गुलबानो वारो मसलो बि हिकु तरफ़ थी वेंदो। पिया वरी चङो मुड़ुस थी हिन खे हेॾे घर वठी आया नी। हीअ मुंहिंजी शहरबानो धीअ जी ख़ुशियुनि जी कातिल आहे। जेसी ताईं हीअ ज़िंदा रहंदी न, तेसि ताईं गुलज़रीन मुंहिंजी धीअ सां शादी कोन कंदो। मां हिनखे ज़िंदा कोन छॾींदसि, कोन छॾींदसि हिनखे मां ज़िंदा। मां मुंहिंजे ख्याल में तोखे वक़्त जो इंतज़ार करणु खपंदो हो। तो जेके गुलबानो सां ज़्यादतियूं कयूं आहिनि उहे मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं आहिनि।
अमां मां इन जे करे ख़ामोश रहियसि छो त मां जे साम्हूं ज़बान खोलण खे ख़ुदा जे अॻियां गुस्ताखी थो सम्झां। अमां मां एतिरो ज़रूर पुछंदुसि त हिन ग़रीब आख़िर तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो हिन खे घर मां कढी छॾियो अथव। जेकॾहिं भेण शहरबानो सां गुलज़रीन शादी नथो करे त उन में हिन जो कहिड़ो ॾोह आहे? करीमू उन ॻाल्हि खे इते ई दफ़न कर त तुंहिंजे लाइ सुठो थींदो। जंहिंखे तूं वेचारी ऐं मासूम थो सम्झी न, जेकॾहिं मां तोखे हिन जी हक़ीक़त ॿुधाईंदसि न त तुंहिंजो हर शइ तां एतबार ई खजी वेंदो। अमां हक़ीक़त जी मूंखे ख़बर आहे। तव्हां ई त चयो हुयो त जेकॾहिं ही ज़िंदा रहंदी त गुलज़रीन शहरबानो सां शादी न कंदो। छो त तूं असांखे हिन जो दुश्मन थो सम्झी न, तॾहिं तोखे कोई असां ते एतबार ई कोन ईंदो। मां कूड़ी लॻंदसि, मुंहिंजी हर ॻाल्हि तोखे कूड़ी लॻंदी। तूं वञी ॻोठ वारनि खां पुछा कर, सॼे तरह मां पुछा कर त हिन जा करतूत कहिड़ा आहिनि। पर ही त घरां निकिरे ई कोन थी, कोई कहिड़ा करतूत ज़ाहिर कंदो? मां काठियूं मेलण वई हुयसि त मां हिन खे ॾिठो हो। हाणे तूं ई मूंखे ॿुधा त हिन खे मां अञा पंहिंजे सीने सां लाए रखां या घर मां धिके कढांसि। इहो कूड़ा बोलता ना मूंखे। मूंखे मासी हिन ॻाल्हि जे करे न, पर पंहिंजी ज़िद जे करे मूंखे कढियो आ। हुन महिल त मासी मूंसां गॾु हुई, चाचा सिद्दीक मूंखे पाणी खणायो। हू असांजो ऐं तव्हांजो रत आ ऐं पंहिंजी बिरादरी जो आहे। करीमू शायदि तूं अञा हिन खे मासूम थो सम्झी। मासी तूं बस कर, पंहिंजी ग़लतियुनि ते पर्दे विझण जी कोशिश न कर। तूं पंहिंजो पाण खे बेगुनाह साबित करण जे लाइ को बहानो न ॻोल्ह। अमां मुंहिंजी दिलि नथी मञे छो त चाचो सिद्दीक इंतहाई शरीफ़ माण्हू आहे। उन सां गॾु हिन खे ॾिसी हिन जे पाक दामन ते शक था रखो। जेकॾहिं चाचा सिद्दीक भेण शहरबानो जे मथे ते काठियूं खणायूं या पाणीअ जी खली खणाई त छा भेण शहरबानो ते उन जो इल्ज़ाम हणंदी? उन खे बेगुनाह साबित करण जे लाइ के मिसाल जी ज़रूरत न आहे। ही सॼे राज ऐं बिरादरीअ में बदनाम थी चुकी आहे। अमां इहो दुनिया जो दस्तूर आहे त हमेशा कंहिंजे पाक दामन ते इल्ज़ाम लॻंदा आहिनि ऐं उन खे बदनाम कयो वेंदो आहे। गुलबानो बेकसूर आहे। अॼु हिते आहे, सुभाणे हली वेंदी छो त हू हिते महिमान आहे। सुभाणे छो? अॼु ई हली वञे ऐं उहा बि अकेली। हिनखे केर बि छॾण कोन वेंदो। करीमू जेकॾहिं तूं हिन खे छॾण वई त मां तोसां बि रिश्तो तोड़े छॾींदसि। अमां जेकॾहिं मां हलियो वियुसि पोइ बि तोखे ॾुख न थींदो? न, कॾहिं बि न मूंखे ॾुख थींदो। पोइ अमां मां बि तव्हांजो पुटु आहियां। जेतिरो ज़िद तव्हांखे आहे ओतिरो ज़िदीलो आऊं बि आहियां। अमां मां तव्हांजे कदमनि में पंहिंजी जान ॾियण खे निजात थो सम्झां अमां, पर ॿिए कंहिंजे ज़िद जे करे हिन ग़रीब जी ज़िंदगी बर्बाद थियण न ॾिनसि अमां। मां त सम्झंदो हुयुसि त हिकु माउ पंहिंजे औलाद जे करे दुनिया खे कुर्बान करे सघे, पर अॼु तव्हां पंहिंजे ज़िद ते पंहिंजे पुट खे कुर्बान करे इहो साबित कयो आहे त हिकु माउ जो इहो रूप बि हूंदो आहे। त पोइ अॼु तव्हांखे ही घर, माल ऐं राज मुबारक हुजे अमां, मुबारक हुजे। मां हलां थो। मूंसां शादी जे इनकार खां पोइ हाणे तूं छो हिते आयो आहीं? मां छा कयां? मां बि दिलि तां मजबूर आहियां ऐं मुंहिंजी दिलि। बस बस हाणे मूंखे पंहिंजे हाल ते छॾे ॾे। मां नथो चाहियां त मूंखां केरु नाराज़ थिए, पर हाणे मां जिन मजबूरियुनि जे करे तोसां रिश्तो न जोड़े सघियुसि इहा सभु तोखे ख़बर आहे ऐं मां दिलि तां सभु सम्झां थी, पर मुंहिंजी ज़िंदगी में त क़यामत अची चुकी आहे न। तोखे विञाइण खां पोइ ईअं थो लॻे त
मूं वटि कुझु बि कोट बचियो आहे। तुंहिंजो ॾोह न आहे। तूं पत्थर दिलि थी वियो आहीं। महिरबानी करे हाणे तूं मुंहिंजी ज़िंदगी मां निकिरी वञ। हनी मां तोखे इहो अहसासु थो ॾियारणु चाहियां त मां एतिरो बुरो न आहियां जेतिरो तूं सम्झी थी। पर जेकॾहिं तुंहिंजी ज़िंदगी मां निकिरी वञण ते तोखे सुकून थो मिले त मां तुंहिंजी ज़िंदगी मां निकिरी थो वञा। ऐं जेकॾहिं कॾहिं बि तुंहिंजी ज़िंदगी में तुंहिंजे साम्हूं मां अची बि वियुसि त मां इहो तोखे अहसासु बि न ॾियारींदुसि त कॾहिं मुंहिंजो तोसां वास्तो बि। ऐं अहिड़े वाक़ुफ़नि वांगुरु तुंहिंजे भरिसां ख़ामोशी सां गुज़री वेंदुसि। सरदार साईं ख़ैर न घुरायो? ॿुधो आहे त तूं उसूलनि जो पको आहीं। हाँ सरदार साईं, कोशिश कंदो आहियां त सच ॻाल्हायां। पाण खे सचो ऐं खरो माण्हू तो सम्झी हर ॻाल्हि लाइ मूं वटि तो अची, पर हेतिरे मामले लाइ तूं का बि तकलीफ़ न कई। सरदार साईं इहा ॻाल्हि का लिकण छिपण वारी त हुई कान, इन करे मूं तव्हांखे ॿुधाइण जी तकलीफ़ न कई। छो न ॿुधाई? सरदार साईं कहिड़े मुंहं सां ॿुधायां? इहो कारो मुंहुं असांजो थियल आहे। छो कई पंहिंजो साओ मुंहुं? तूं बिरादरी में शामिल थियण वक़्तु वादो कयो हो त मां को बि अहिड़ो जुर्म न कंदुसि जंहिंजी ख़बर मूंखे न हुजे। सरदार साईं अॼु बि मां उन वाइदे ते क़ाइम ऐं दाइम आहियां। इहा ग़लती जमाल खां थी आहे। पर सरदार साईं जमाल छोकिरीअ खे अगवा न कयो, हुन त शेर बहादुर जे क़ैद मां हुनखे आज़ादु करायो। त पोइ ॿिए पासे छो ते मोकिलियईं? सरदार साईं सिर्फ़ु डप जे करे त मतां किथे छोकिरी मारिजी न वञे। जमाल खां ॿाराणी थी आहे। के इज़त खे ॿार ॾियणु ॿाराणी आहे? कंहिंजी धीउ अगवा करणु ॿाराणी आहे? हुन का अॻु चाकर जो पुटु मारियईं, हुननि जो फ़ैसिलो अञा बि रहियल आहे। वरी ही नओं कारनामो कयो अथई। एतिरो मुड़ुसु माण्हू थी विया आहियो छा? बसि साईं छा करियांसि? गोली हणी छॾियसि। आहे त हुनजे लाइक़ु, पर साईं पर छा धीउ जे बेवा थियण जो ख़ौफ़ अथई? सरदार साईं मुंहिंजो वस पुॼे हा त गोली हणी छॾियांसि हा, पर छा करियां साईं, मुंहिंजे वॾे अधे जो पुटु थी पियो आहे। शर्म नथो अचे तव्हांखे? अहिड़ा कम था कयो? तव्हांजी अखियुनि जो पाणी सुकी वियो आहे छा? तव्हांजे घर में नियाणियूं न आहिनि? बसि सरदार साईं बसि, मूंखां हाणे वधीक बर्दाश्त नथो थिए। मां मरी वेंदुसि साईं, मां मरी वेंदुसि। उथी बागली, तोखे ख़बर आहे त नियाणी जे लाइ सरदार शेर मोहम्मद मूंखे नियापो कयो आहे। हाणे छोकिरी वापसि न कई तो ख़बर आहे छा थींदो? हा सरदार साईं, सॼो कोस्तान सड़ी रख थी वेंदो, कुझु बि न बचंदो। हिते जा माण्हू सभु कुझु माफ़ करे सघनि था, पर औरत जो अगवा माफ़ न कंदा आहिनि साईं, न कंदा आहिनि। तूं ॿुधाए हाणे छा कयां? छोकिरी वापसि करणी पवंदी। सरदार साईं छोकिरी त अची वेंदी, पर सरदार साईं संदसि ज़िंदगी जी ज़मानत तव्हांखे ॾियणी पवंदी, छो त बेगुनाह आहे। जेकॾहिं कसूरवार आहे त शेर बहादुर ऐं जमाल आहे। वञ छोकिरी वठी अच। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।